कराची जे साइट वारे इलाइक़े में हिकु जवाबदार यूट्यूब चैनल ते लाइव स्ट्रीमिंग दौरान ओचितो पंहिंजी ज़ाल खे धक हणणु शुरू कया ऐं इहा वीडियो वायरल थी वई। वीडियो ॾिसंदड़ माण्हुनि पारां सख़्त कावड़ जो इज़हार कंदे खेसि गारगंद कयो वियो ऐं संदसि गिरफ़्तारीअ जो मुतालबो बि कयो वियो। माण्हुनि खे सम्झ में न पए आयो त ही जुनूनी शख़्स पंहिंजी ज़ाल ते एॾो तशदुद छो करे रहियो आहे। एसएसपी ज़ुबैर नवाज़ शेख वायरल वीडियो जो नोटिस वरितो ऐं संदसि हिदायतुनि ते साइट सुपर हाईवे थाणे जी पुलिस वीडियो में नज़र ईंदड़ शख़्स गोपाल खे गिरफ़्तार करे वरितो। मुड़िस जे गिरफ़्तारीअ जो ॿुधी तशदुद जो निशानो बणियल संदसि ज़ाल सोनिया बि थाणे ते पहुची वई ऐं पंहिंजे मुड़िस जो दफ़ा करण लॻी। गोपाल पुलिस आॾो वीडियो बयान में चयो त ज़ाल फोन ते ॻाल्हाए रही हुई, मूंखे लॻो त हूअ कंहिं ॿिए नौजवान सां ॻाल्हाए रही आहे जंहिं ते कावड़ में अचे खेसि धक हयां। बात कर रही थी तो मुझे लगा कि वो जो है ना ये किसी लड़के से बात कर रही है, तो इसलिए जो है ना मैं लाइव आया हुआ था। मैंने उसको बोला आप मानोगे आप किसी लड़के से बात करते हो, तो बस इस बात पे थोड़ा झगड़ा हो गया मेरा आपस में। और तूने मारा उसको? मुझे ऐसा लगा कि किसी लड़के से बात करते हो। बीवी कहाँ है तेरी? बाहर खड़ी है। तो भी लेकर आ। सोनिया बि पंहिंजे मुड़िस जे मौक़िफ़ जी ताईद कंदे चयो त मुंहिंजे मुड़िस ग़लतफ़हमी जे बुनियाद ते मूंखे मारियो। हुन चयो त मुड़िस मूंसां ॾाढो प्यार कंदो आहे ऐं मुंहिंजो ख्याल बि कंदो आहे, खेसि कुझु बि न चयो वञे। किसी लड़के के साथ बात कर ली, लेकिन ऐसी बात नहीं थी। फिर हम मैं सो गई थी, तो उसने बोला कि सुबह हम बात करेंगे, ठीक है। तो सुबह ये हुआ कि कि इसने बोला कि आप लाइफ में आके बताओ कि आप किससे बात करें। तो मैंने बोला कि मैं सुबह बताती हूँ, ठीक है। तो इसको यकीन नहीं आ रहा था, तो इसलिए मैं बता नहीं रही थी, इसलिए मुझे इसमें थोड़े से 2 थप्पड़ लगा के, लेकिन मैं इनके साथ बहुत खुश हूँ, मेरे हस्बैंड से बहुत प्यार करती हूँ। पुलिस सोनिया जे बयान खां पोइ गोपाल ख़िलाफ़ वधीक कार्रवाई न कई ऐं खेसि संदसि ज़ाल जे ज़ुबानी ज़मानत ते छॾे ॾिनो। सोनिया पारां गोपाल खे माफ़ करण ते सभु माण्हू इहो ई चई रहिया आहिनि त ज़ालूं हुजनि त सोनिया जहिड़ियूं, पर हक़ीक़त इहा आहे त ज़ाल ते तशदुद करणु मर्दानगी न पर बुज़दिली आहे। मुड़िसनि खे जज़्बाती थियण खां अॻु हक़ीक़तुनि जो पतो ज़रूरु लॻाइणु घुरिजे।